इन लिखी है वाह वाह सजन ही तुझा मोजज़ा। ये कई नातियूं जेके भी ॿुधंदा माना पर पूरी सिंध में पूरे पाकिस्तान में अदे गुलज़ार भाई जी शायरी सना खान पढ़ंदा आहिनि ऐं मां जहिड़ा आशिक ज़ौक़ सां ॿुधंदा आहिनि। दुआ आहे त रब करीम खां मालिक साईं इन जे ज़ौक़ में मज़ीद बरकतूं अता फ़रमाए ऐं असांजो साउंड वारो दोस्त अल्लाह ताला उनजी मोहब्बतूं बि सलामत रखे ऐं ऑपरेटिंग ते असांजो प्यारो भाउ इंस्पेक्टर ज़ाहिद हुसैन खोखर साहब अल्लाह ताला उन्हनि खे बि ख़ुशि रखे आबाद रखे। असांजो आबिद भाई पंधरो करे पहुतो अल्लाह साईं उनजी हाज़िरी बि क़बूल फ़रमाए। जंहिंजा नाम मां न खणी सघां नाराज़ न थिजो। हाँ मुस्तफ़ा करीम सभिनीनि खे सुञाणे थो। अल्लाह ताला सभिनी जी हाज़िरी क़बूल फ़रमाए। हाणे जेके ॿुधण जे मूड में आयो हिकु दफ़ो हथ खणी करे सुभान अल्लाह चओ त मूंखे ख़बर पए। यार क्या बात है, बस इहो ज़ौक़ ईअं ई सलामत हुजे। गर्मी आहे पर गर्मी खे ॿुधायो त असांजे सीने में इश्क़ मुस्तफ़ा जी गर्मी अञा वधीक आहे। ॿई हथ खणी करे सुभान अल्लाह माशाअल्लाह। बस ईअं जीअं सुभान अल्लाह चयो आहे ईअं मुंहिंजे करीम ते दुरूद पढ़ो त मां पंहिंजे हिसे जी हाज़िरी पेश कयां। सभई इकट्ठे थी करे दुरूद पाक सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे अमा जो वारो आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। क्या बात है भाई, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मूसारी ते सुपरी मूसारी ते सुपरी अची जे कार तेरे थरिया पे बड़ियो हंद बिछाया वार साजन सब तजमार आऊं गोली थी त गुजारिया बाहुन पथड़ो पालो आया या रसूल अल्लाह। बाहुन पथड़ो पालो आया मुझी भी ना है बोली कुर्ब करे लंघ अंगण असांजे कहे टाणे सान टोली सुरहा सैर सिंगार दिसा हुबकार सदी होली कर साईं लग सोली हिन कादिर बख्श जी कुर्ब सां। हाणे जा हथ सलामत आहिनि हिकु दफ़ो हथ खणी करे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। माशाअल्लाह ज़ाहिद भाई यासिर भी थोड़ो मिड ऐं शार्प खोल जा मुंहिंजो माशाअल्लाह। अचो 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 मूंखे ॿ टे तरह जा हुकुम थिया आहिनि। कुझु दोस्तनि जो अॼु फरमाइशूं पढ़े ई न पर मेज़बान फरमाइशुनि जी लिस्ट ॾिनी आहे कीअं कजे अदा। हाँ आख़िर में साईं है गुलाम हैदर साईं फरमाइनि था आख़िर में फरमाइशूं अखियुनि ते मुंहिंजा साईं बिल्कुलु इंशाअल्लाह ईअं थींदो। अचो सभ खां पहिरियां अल्लाह जो ज़िक्र कंदासीं सभई इकट्ठे थी करे ज़िक्र अल्लाह कंदा। अल्लाह जो ज़िक्र करण सां दिलनि जो ज़ंग दूर थींदो आहे। सुभान अल्लाह त चओ माशाअल्लाह बेटा को सालन जा थकल बैठा हो। हाँ जेके ना इन थकल वो चमन सुभान अल्लाह
بڑی مہربانی اللہ سے خوش رکھے آباد رکھے سب اکٹھے تھی کرے ذکر کندہ سے ہاں لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ پڑھو لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ یہ کلموں کے یادہ سبھی پڑھو لا الہ الا اللہ محمد صلی اللہ سب جو لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ مولا جو آواز بلند ہو جو جا مقدر بلند کا جان لا الہ کسی نے پوچھا کہ جنت کی کوئی قیمت ہے تو مصطفیٰ نے کہا لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ جلوہ تو جو باغن میں سب گلڑن ای بوٹن میں جلوہ تو جو باغن میں سب بوٹن ای گلڑن میں ہر ون جو پن ذکر کرے ہر ون جو پن ذکر کرے جو لا الہ الا اللہ جنہیں ہاتھ بلند کیا تھا وہاں سبھی انہیں شعر میں شامل تھی میں دو کھل جائیں در جنت کے دوزخ کی سب آگ بجھے